udah penuh dos dengan anak-anak sebelum kita tarik sebelumnya pun आज इसके तरफ अस्सलामुअलैकुम यार वालेकुम अस्सलाम महफिल हसीन तुझी तोजा हसीन माना महफिल हसीन तुझी तोजा हसीन माना ये तमीर अपनी राह निकाल बिना सबका मेरा तवज्जो मोहब्बत तवज्जो असा के मानगण असा के इज्जत बख्शण लगिया सिर्फ फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन हिकिड़ो बड़ो मक़सद खणी निकिती आहे हमेशा बुधले रहियो आहे उन्हनि जा हक़ हमेशा हज़म कया सिंधी जो आर्टिस्ट गुरबत सबब या तो पंहिंजे खट जी चारपाईअ जे घर में या हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल के बेड ते तड़पी तड़पी करे दम थिए थो पोइ असांजी सरकार खे यादगिरी अचे थी ऐं उनजी ॿाहिरि करे थी उनजी जेल हुजे का उनजी ॿाहिरि वधी थिए असां तव्हांखे इहो चऊं था त असां पंहिंजे फनकारनि लाइ पंहिंजे सिंधी आर्टिस्टनि लाइ जेके बि फनी लतीफ़ी सां वाबस्ता आहिनि उन्हनि जे लाइ जिदोजहद लाइ ॾींदा आहियूं उन्हनि जे हक़नि जे हौसलात लाइ ॾींदा आहियूं असां इहो चवंदासीं त तव्हांजे लाइ आसमान तां तारा टोड़े अची तव्हांजी झोली न चलाईंदासीं पर तव्हांजे राह में जेके कंदा ऐं टोटा आहिनि उहे ज़रूरु मिलंदासीं त शौक़ सां गले मिलो वधिया चयो मुश्किलूं त शौक़ सां गले मिलो जे आसमान लुड़े त छा जे ज़मीन लुड़े त छा रखूं था पेट टटूं दिलूं वधिया चयो मुश्किलूं त शौक़ सां गले मिलो हाणे मां जंहिं शख़्सियत खे